जय झूलेलाल पुट। जय झूलेलाल जय झूलेलाल। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। वाह साईं वाह। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। पर ॿुधो त, हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। छा मिठा, छा न सम्झ में आयो तोखे राजल? तव्हांजो टाइटल हुयो छा मां सिंधी आहियां, ऐं गानो ॻायो त वरी हा मां सिंधी आहियां। हीअ ॻाल्हि मुंहिंजे पल्ले न पई। तूं सही थो चई पुट। इहो सवाल हर उन सिंधीअ जो आहे जेको सिंधियत खे छॾे, पंहिंजे झूलण खे छॾे, ॿियनि ज़ातियुनि ॾांहुं ॿियनि धर्मनि ॾे अट्रैक्ट थी चुको आहे ऐं शामिलु थी चुको आहे उन्हनि जातियुनि ऐं धर्मनि में। जीअं त सम्झ, अॼु मिसाल था खणूं, जीअं मां तुंहिंजो केरु आहियां? पप्पा। त पप्पा हुजण जे नाते अगरि तोखां काई ग़लती थी थिए, माना मुंहिंजे ॿार खां काई ग़लती थी थिए, त गुस्सो करण जो बि हक़दारु मां आहियां, ठीकु आहे? ऐं गुस्सो करण सां गॾोगॾु तुंहिंजी काई बि फरमाइश पूरी नथो कयां त तोखे दुख बि थींदो। हाणे इन ॻाल्हि खे खणी छा तूं पासे वारे जे घर में वञी रहो न, या पासे वारे खे वञी पंहिंजो पप्पा चओ न? छा था ॻाल्हि कयो तव्हां? वॾी ॻाल्हि थी वई। थोरी तकलीफ़ दुख दर्द सभिनी खे ईंदो आहे न। हाणे इहो ॾिसी करे मां छा पासे वारे जे घर में रहंदमि छा? हुनखे वञी पप्पा चवंदमि, पप्पा पप्पा हुनखे चवंदमि छा? ईअं कीअं थी सघंदो आहे? हा बसि इहा ई ॻाल्हि मां तोखे सम्झाइण पियो चाहियां। पर मां अञा ताईं कुझु सम्झी न सघियो आहियां। तव्हां छा था चवणु चाहियो? थोरो चङी तरह विस्तार में डिटेल ॾेई करे सम्झायो न। हा ॿुध पुट, जीअं असांजी मातृभाषा सिंधी आहे, ठीकु आहे, ऐं मूंखे पंहिंजे सिंधी हुजण ते गर्व आहे, त काई बि तकलीफ़ दुख दर्द परेशानियूं मूंखे सिंधियत खां परे न करे सघंदियूं। ईअं छा काई तकलीफ़ आई, दुख आयो, दर्द आयो, परेशानियूं आयूं, धंधो न हलियो, घर में गैपी थी थिए, मां सिंधियत खे छॾे ॾियां? ईअं थी सघंदो आहे छा? ईअं न थींदो। त असांजे क़ौम में, असांजी सिंधी सभ्यता में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी तकलीफ़ुनि दुखनि दर्दनि परेशानियुनि, घर में परेशानी या धंधे में परेशानी हुजण जे करे अॼु अलॻि अलॻि तरीक़े जे धर्मनि में परिवर्तित थिया आहिनि पुट। उन्हनि त अट्रैक्ट थिया आहिनि, उन्हनि वटि आकर्षित थिया आहिनि, उन्हनि में वञी शामिलु थिया आहिनि मुंहिंजा पुट। अच्छा ईअं त तव्हां चवणु चाहियो, हाणे सम्झुमि मां। पर इन्हनि डाइवर्टेड सिंधियुनि खे इहा ख़बर कान्हे कि जेका तकलीफ़ परेशानियूं दुख दर्द गैपी, धंधो न हलणु, सांसारिक हुजनि या मानसिक हुजनि या कहिड़ी बि हुजनि, या शारीरिक तकलीफ़ूं हुजनि, इहे तकलीफ़ूं अगरि सिंधियत में आहिनि त सिंधियत खे छॾण खां पोइ जॾहिं उहो परिवर्तित थियनि था, ॿियनि धर्मनि ॾांहुं अट्रैक्ट थियनि था, जॾहिं अपनाइनि था, त इहे ख़तमु थियण वारियूं न आहिनि राजा। इहे उन सां गॾु हलंदियूं। पुट, कर्म कांड खां कोई न बचियो आहे, विधीअ विधान कोई न बदिले सघियो आहे। हर माण्हू खे जेका तकलीफ़ उन किताब में लिखियलु आहे उहो उनखे भोगणी ई आहे। पोइ उहो सिंधियत में हुजे या पोइ ॿिए कंहिं बि धर्म में हली वियो हुजे, उनखे उहो कर्म त कटणा ई पवंदा। त इहो चवणु ग़लति आहे कि ॿिए धर्म में वञण सां उते उनखे तकलीफ़ूं दूरि थी वियूं, परेशानियूं दूरि थी वियूं। अच्छा, उते वञण खां पोइ ईअं त न आहे कि हुते उन्हनि खे कंहिं तख़्ते ताज ते विहारींदा, उनखे वॾो सोन जो मुकुट पाराईंदा। ईअं त थियण वारो आहे न। जेके तकलीफ़ूं हिते आहिनि त हुते बि भुगतणियूं ई पवंदियूं। पोइ मूंखे सम्झ में नथो अचे कि हू ॿिए धर्म में वञनि छो था आख़िर? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो ॿिए धर्म में था वञनि? पुट देव, इन ते हिकिड़ो गीत आहे, उन जूं कुझु पंक्तियूं मूंखे यादि थियूं अचनि। कहिड़ो गीत आहे? ॿुधाए मां बि त ॿुधां। पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे, पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे, धारनि खे मुंहुं ॾेई वञूं, धारनि खे मुंहुं ॾेई वञूं, पंहिंजनि खे छा कजे। वाह, छा त मिसाल ॾिनो अथव, हिकदमि ज़बरदस्त। पर हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेको माण्हू ॼाओ सिंधीअ में, पलजो सिंधीअ में, इर्द गिर्द में पंहिंजे पाड़े में सिंधियत सां जुड़ियल, लाल साईं सां जुड़ियल, पोइ अहिड़ो छा थो थी वञे जो हू लाल साईं खे छॾे करे जो सिंधियत खे विसारे था छॾनि ऐं ॿिए धर्मनि ॾांहुं अट्रैक्ट थी वञनि? तोखे ख़बर अथई, सिंधियत छॾण खां पोइ बि उन्हनि जे दिमाग़ मां, उन्हनि जे ज़हन मां सिंधियत विसरजंदी न आहे पुट।
उन्हनि जा पेर झूलण साईं ते खॼजंदा आहिनि, पर के पाबंदियूं आहिनि, के बंदिशूं आहिनि जंहिंजे करे उन्हनि जा पेर वापसि मोट खाईंदा आहिनि। पुट ख़बर थी उन वक़्तु उन्हनि जे मन में छा हलंदो आहे? इन ई गीत जूं 2 लाइनूं ॿियूं थो ॿुधायां। हू साम्हूं अचे पियो धड़कण लॻी आ दिल, हू साम्हूं अचे पियो धड़कण लॻी आ दिल, नज़रियूं त फेरियां खणी, नज़रियूं त फेरियां खणी, जज़्बनि खे छा कजे, पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे। हुननि खे शिक थींदी आहे लाल साईं, सिंधियत जी शिक थींदी आहे पुट, पर छा कजे। हू साम्हूं अचे पियो धड़कण लॻी आहे दिलि, नज़रूं त फेरियां खणी, जज़्बनि खे छा कजे। हाँ, हाणे मां सम्झियुमि। पोइ हाणे अॻियां इहो सिलसिलो हलंदो रहंदो? न पुट, असांजे लाल साईं ओॾेरे लाल जा, असांजे जिंद पीर जा के अहिड़ा सुपरमैन हाणे अची विया आहिनि जेके इन सिलसिले खे कटींदा, इन सिलसिले खे ख़तमु कंदा। मालिक वेठो आहे, रहबर वेठो आहे, जल्द खां जल्द असांजा सिंधी मोट खाईंदा, या जेके विया आहिनि उहो हुते हूंदा, पर नए तरीक़े सां कन्वर्शन न थींदो। सिंधियत जे नुमाइंदनि कसम खाधी आहे, जेकी असांजी मातृभाषा आहे इनखे ख़तमु न थियणु ॾिबो। हाँ, सच में झूलेलाल जी कृपा थी वञे, हर उन सिंधी नादान बचड़े खे ॿुधी ॾे बाबा, ॿुधी ॾे, जो असांजी मिठड़ी सिंधी ॿोलीअ खे कॾहिं न छॾे वञे, कॾहिं बि न लाल साईं खे छॾे कोई न वञे किथे बि। हा पुट, थींदो थींदो, उहो बि थींदो। अरदास कंदासीं असां लाल साईं ओॾेरे लाल वॾा, अरदास कंदासीं, असां पलव पाईंदासीं, अखा पाईंदासीं कि वरी न काओ सिंधी ॿियनि ज़ातियुनि ॾांहुं अट्रैक्ट थिए, उन्हनि ॾे छिकिजी वञे ऐं पंहिंजे धर्म खे छॾे, पंहिंजी सिंधियत खे छॾे हितां वञे। असां पूरी सचाईअ सां लाल साईं अॻियां इहा अरदास कंदासीं पुट। जय झूलेलाल दोस्तो, इहो वीडियो उन्हनि सभिनी सिंधियुनि जे लाइ आहे जंहिंजे मन में लाल साईं लाइ किथे न किथे काई न काई ॻाल्हि रहिजी थी वञे, ऐं उन्हनि खे लॻनि था कि सिंधी सभ्यता में दुख दर्द परेशानियूं आहिनि, ॿियनि ज़ातियुनि में न आहिनि। त इहा ॻाल्हि ध्यान में रखो कि तकलीफ़ूं परेशानियूं दुख दर्द उते बि मिलंदा, उते तव्हांखे तख़्ते ताज न मिलंदो, जेको लाल साईं जे महिर सां मिलंदो उहो ॿियो किथे न मिलंदो। त तव्हां सभिनी सां निमाणी वेनिती आहे, वीडियो खे कोशिशि करे जेतिरो शेयर करे सघो कयो, जीअं ईंदड़ पीढ़ीअ ताईं इहो मैसेज वञे ऐं नई पीढ़ी हिन सभ्यता खां कटिजे, जे सिंधी सभ्यता खे तोड़े करे ॿियनि धर्मनि जातियुनि ॾांहुं उनखे अट्रैक्ट कराए, काई न काई लालच ॾेई करे उन्हनि खे उते पहुचाइनि था। तव्हां सां निमाणी वेनिती आहे कि इन वीडियो खे पहुचायो ऐं सिंधियत ते फ़ख़ुरु कयो। जेको बि थींदो सुठो थींदो, दुख दर्द तकलीफ़ूं परेशानियूं जेको बि अथव उनखे फेस कयो। हर ॻाल्हि हर तकलीफ़ रहिजी ईंदी, सभु ॾींहं निकिरंदा। जय झूलेलाल।